मेहरापुर शहर के वार्ड नंबर 1 के रहवासी सियाल बिरादरी की औरतुन मर्दन पारां खेन घर में बेदखल करण वाले भट्टी बिरादरी के अमल खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कियो वियो। मुजाहिरीन भट्टी बिरादरी के बासर माण्हुनि खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते CN न्यूज़ आडो दाहींदे बेवा औरत ज़किया सियाल संदसि धी समीना सियाल अब्दुल नवी सियाल चयो त असां पंहिंजे अबाणे घर में अबन ॾाॾनि खां रिहाइश पज़ीर आहियूं, लेकिन गुज़रियल 2 सालनि खां असांजे भरिसां लॾे आयल नवाज़ भट्टी, आबिद भट्टी, यूसुफ भट्टी, ताहिर भट्टी ऐं संदन साथियुनि असांजे घरनि मथां गैर क़ानूनी कब्ज़ो करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करे असां ग़रीबनि खे परेशान करे रहिया आहिनि। मज़कूरा बाअसर माण्हुनि असांजे घर जा कूड़ा कागज़ ठाराए असां मथां मेहरापुर जी अदालत में केस दाख़िल करायो आहे, जेको पिणु हलंदड़ आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट खे पुरज़ोर मुतालबो कयो आहे त भट्टी बिरादरी जे माण्हुनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे घरनि खां बेदख़ल थियण खां बचायो वञे। ॿिए तरफ़ भट्टी बिरादरी जे नौजवान मोहम्मद यूनिस भट्टी ॿुधायो त सियाल बिरादरी जी औरतुनि पारां असां मथां लॻायल इल्ज़ामनि में का बि सदाकत कान्हे। जंहिं प्लाट मथां थॾो हले पियो उहो प्लाट असांजी ख़रीद कयल मिल्कियत आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।